नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां कराची जे बाबा भिट, बाबा जेटी ऐं बाबा शमन पीर जो ॿेड़े ज़रिए दौरो कयो वियो। मुराद अली शाह बाबा भिट ते मुनक़द मुआणनि जी तक़रीब में शिरकत कई। वॾे वज़ीर पारां बाबा भिट ॿेटनि ते रांदियुनि जो मैदान ऐं रवासियुनि खे पाणी फराहम करण लाइ आरओ प्लांट लॻाइण जो ऐलान कयो वियो आहे। ॿेटनि जी लीज़ लाइ बोर्ड ऑफ रेवेन्यू खे हिदायतूं जारी कयूं आहिनि। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त वॾे वज़ीर मुराद अली शाह पारां कराची जे बाबा भिट, बाबा जेटी ऐं बाबा शमन पीर जो ॿेड़े ज़रिए दौरो कयो वियो। मुराद अली शाह बाबा भिट ते मुनक़द मुआणनि जी तक़रीब में शिरकत कई। वॾे वज़ीर पारां बाबा भिट ॿेटनि ते रांदियुनि जो मैदान ऐं रवासियुनि खे पाणी फराहम करण लाइ आरओ प्लांट लॻाइण जो ऐलान कयो वियो आहे। ॿेटनि जी लीज़ लाइ बोर्ड ऑफ रेवेन्यू खे हिदायतूं जारी कयूं आहिनि।